सलवात पढ़ो बुलंद आवाज़ सामने मौला मौला हुसैन ताकि सलाम रखे हमेशा शाद आबाद जो काफ़ी देर खां मुझे मौला जो ज़िक्र ॿुधंदा था अचो ऐं हुसैन बादशाह उहो लजपाल आहे उहो करीम आहे जेको अल्लाह जो कर्ज़ न रखंदो आहे। उन हुसैन जी आमद आहे तव्हां मौला जे ज़िक्र खे पंहिंजी मौजूदगी सां ख़ूबसूरत बणायो आहे ऐं तव्हांजे हक़ में हिन पाक मंबर ते दुआ घुरो आहे त मौला तव्हांखे इहा नौकरी हमेशह नसीब कंदो। अगर नाराज़ न थियो त ॻाल्हि मुंहिंजी मञो त थोरो अॻे ईंदो मुंहिंजा साईं छो जो काफ़ी देर खां ज़िक्र हले थो थोरी चुप थिए त तव्हां पोइ मौला हुसैन सलामत रखे बस कदम कदम मौला तव्हांखे आबाद रखे। सलवात पढ़ो बुलंद आवाज़ सामने मौला मोहतरम मुझे भा नवीद जो ही पुरखलूस तमाम पानी बारगाह में कबूल फरमाए। सभई इलाही आमीन चओ था लेकिन सभई चवंदा कयो नबी पाक जी महफ़िल हुई नबी पाक दुआ पे फरमाइन के मोमिन जे हक़ में उते महफ़िल में हिकिड़ो माण्हू बीठो उहो आमीन न पियो चवे सरकार दुआ रोके उनजे पासे ॾिसी फरमायो सरकार फरमायो तूं जो आमीन नथो चए भला ख़ुदा तुंहिंजे घरों ॾींदुसि सो आमीन चवंदा कयो। इमाम हुसैन बादशाह बानी जश्न जे रिज़्क़ में बरकतूं इनायत फरमाए। मुंहिंजो मोहतरम ॾाढो मूंसां प्यार बि कंदो आहे नौकर अली मौला उनजे बि हीअ पुरखलूस डोटी पंहिंजे पाक दरबार में क़बूल फरमाए। एतिरा आज़ादार मुंहिंजे मौला जा झोलियूं ख़ाली खणी आया हो इमाम हुसैन बादशाह जो सदको झोलियूं पुर करे पोइ हितां उथारे पढ़ण वारनि जी पढ़ाई तव्हांजो ॿुधण मौला पंहिंजे पाक दरबार में क़बूल फरमाए। पंहिंजे पंहिंजे दुआउनि जी क़बूलियत जे लाइ सलवात पढ़ो बुलंद आवाज़। सब खां पहिरियां वॾी ईद आहे असां शिया रैली जी मौला जे आमद जो ख़ुशि तव्हांखे मुबारक हुजे ख़ैर मुबारकूं हमेशह सलामत हुजो। नारे तकबीर ख़ालिक अकबर जो नालो आहे कोशिश को बुलंद आवाज़ इंसान मुंहिंजो कमु त आहे कसीदा पढ़ण तव्हां परेशान थी वेंदो त हाणे आहे ज़ाकिर पढ़े वरी ॻाल्हियूं थो ओ ख़ुदाए लम यज़ल इंसान के बनाए अशरफुल मखलूक हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो साईं तव्हां ॾिठा जानवर ॻोठणा माण्हू आहे जानवर जेके हूंदा आहिनि उहो ग़िज़ा वास्ते सर पंहिंजो ज़मीन ते झुकाईंदा आहिनि ईअं ई आहे साईं कॾहिं ग़िज़ा जी तलब थींदी आहे या पेट भरण जो उनखे तालिब हूंदा आहिनि त उहो सर पंहिंजो ज़मीन ते झुकाईंदा असांखे अशरफुल मखलूकात बणाए परवरदिगार तो फरमाए मुंहिंजा बंदा मां तोसां एतिरो प्यार थो कयां त मूं अल्लाह बेदिल जी दिल बर्दाश्त नथी करे तूं ग़िज़ा वास्ते बि सर ज़मीन ते झुकाए सर झुकाए तो मुंहिंजे सजदे लाइ झुकाए। वो बादशाह जो नालो बुलंद आहे कोशिश को पंहिंजी ज़बान खे मुअत्तर कयो नारे तकबीर नारे रिसालत फरमाए मुंहिंजा महबूब तोखे न बणाया त सॼी काइनात न बणाया फातिमा जी करीम बाबे जो नालो बुलंद आहे कोशिश को बुलंद आवाज़ सां नारे रिसालत नारे हैदरी अली कुल ईमान अली नात के कुरान अली मरजल बहरेन यल्तकियान अली काबे जो नौ मेहमान कहलायो था बाबा काबे जो नौ मेहमान अली नुसैरी जो यज़दान अली इमाम इंस वल जान अली ज़हरा जो शोहरा ज़ीशान अली तांगल है नगल मां त ईअं पढ़ंदो रहा हलाली हरामी जी पहचान अली उन बादशाह जो नालो बुलंद आहे कोशिश कयो नारे हैदरी हुसैनियत सुरखुरुती करे चओ हुसैनियत जज्बे सां हुसैनियत ताकत सां हुसैनियत यजीदियत यजीदियत सलवात पढ़ो मुंहिंजो आवाज़ समझ मौला इजाज़त दुआ से नौकरी जो आगाज़ कजे काश वच भी आहे त हथ वधाइबो आहे ईअं ई आहे न साईं
अज आलमीन खुशान इमाम हुसैन की आमदा मूंग बादशाह फरमान दादा बोलो ताकि पहचाने जाओ ताम गालाइंदा जो मौला को खैरा तुमा तो उठी जाओ से रुबाई सागा तो क्या मुझे खबर पड़ी ता केतरो विधंदो हुसैन थकरी पियाओ तो उन हिसाब सा पड़ा अर्ज तो क्या अदावतों का यही इख्तिताम होता है अदू हुसैन का नस्ले हराम होता है। हाय 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 मौला पाक क्या बात रखे सदा सलामत रहो। अदावतों का यही इख्तिताम होता है अदू हुसैन का नस्ले हराम होता है। अर्ज तो क्या बता रहा हूँ मैं सुन ले ए आल के दुश्मन यहाँ तो हुर भी अलैहिस्सलाम होता है। मौला ता क्या बात रखे मां समझो ता थकिया बैठा लेकिन जागी पिया हो सके एकड़ो बेओ पड़ा सके भाई तारी मर्जी है के हुसैन बादशाह अर्ज तो क्या हुसैन बोले तो फिर किताबें वही को अपना बयां बना दे। वाह भाई वाह जेके लफ्ज़न या खरीदार मां त पानी मिजाज हिसाब सा पढ़नो चाहिए। हुसैन बोले तो फिर किताबें वही को अपना बयां बना दे। हुसैन सोचे तो अपने घर की कनीज फिजा को मां बना दे। लेकिन पहुंचिया उसने वो ना गलाया मुझे साहब। हुसैन बोले तो फिर किताबें वही को अपना बयां बना दे। हुसैन सोचे तो अपने घर की कनीज फिजा को मां बना दे। तो क्या हुसैन देखे तो 80 साला हबीब को भी जमा बना दे। हुसैन सोचे तो अपने घर की कनीज फिजा को मां बना दे। हुसैन देखे तो 80 साला हबीब को भी जमा बना दे। अर्ज तो क्या हुसैन चाहे जहां जहां भी चाहे जहां बना दे। हाय 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 जागो तो बड़ा सही। अर्ज क्या हुसैन इमाम हुसैन की फजीलत तो बड़ा हुसैन जो नौकर न करा तो बाकी केर करा है। अर्ज तो क्या हुसैन बोले तो फिर किताबें वही को अपना बयां बना दे। हुसैन सोचे तो अपने घर की कनीज फिजा को मां बना दे। अर्ज तो क्या हुसैन देखे तो 80 साला हबीब को भी जमा बना दे। हुसैन चाहे जहां भी चाहे जहां बना दे। अर्ज तो क्या हुसैन के गर हो दिल हो की मर्जी हो। हुसैन के गर दिल की मर्जी हो तो लोह पे लिखे को मात दे दे। जिसे मोहम्मद ना एक बख्शे हुसैन चाहे तो साथ दे। हाय 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 यहाँ तक ना औलाद रे को बुलंदा है अदवा ताके सा हाय गरी आबाद रहो सही मौला हुसैन जो बात रहे मौला सलामत रखे इमाम हुसैन बादशाह मूड जुड़ियो सही अल्लाह जो मुझे दिल से एकड़ो थदो को कसीदो पढ़ा मता ता जागी पो मिजाज का हटी करे चाचा सही इजाजत मिलो ता सही मौला हुसैन सलामत रखे ता सलवात पढ़ो तो मा कसीदो ता ने हवाले कर। थोरी मां बुधाया कहानी अली जी। थोरी मां बुधाया कहानी अली जी। अच्छा मौला जो जिक्र ता बुधंदा आया हो साईं एतरी ता जिंदगी आ तो मौला जी जिक्र में हथ खणंदा तो हथ जो नुकसान न थींदो तो साईं। या मां गलत तो चवां बुजुर्ग थोड़ी रहनुमाई फरमायो साईं मौला जी जिक्र में ज़बान लाई तो ज़बान जो नुकसान न थींदो मां भा नौकर अली ताए गारंटी यार ॾियां तो साईं हथ खणंदो हथ खणंदो हथ जो नुकसान ज़बान लाई तो ज़बान जो नुकसान न थींदो। मौला जी खुशियां तोर चेहरे ते रौनक हुजे। थोरी मां बुधाया कहानी अली जी। सुभान अल्लाह कहानी अली जी
खाकी बशर जी मजाला जो अली बादशाह जो मकाम बयान करे थोरी मां बुधाया कहानी अली जी कहानी अली जी रहमान पाण करे थो कुरान में लिखला कहानी अली जी जिंदाबाद आवाज रहो से थोरी मां बुधाया कहानी अली जी कहानी अली जी थोरी मां बुधाया गाना वणे दी बाबा कहानी अली जी कहानी अली जी बुजुर्ग दुआ भाई मुझे ना काफिया रहमान पाण करे थो कुरान में लिखला कहानी अली जी थोरी मां बुधाया कहानी अली जी कहानी अली जी नारा हैदरी मौला हुसैन सलामत रखे तेरा रज भाणे गुजरिया अबू जहल आयो सोमो पारायण सरकार अबू तालिब की चई नौ मौलूद बच्चो आयो ताजे घर में मां सुरमो पाराईंदो सरकार फरमायो जे पारायण दे त पारायस सरकार फरमाए जे पारायण जो पारायण ये जो करीब जो आयो सरकार करीब जो आयो तो बादशाह हाय 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 बादशाह ने कह रखे साईं त हले हेडे पियो दिसे हेडे पियो तने ताजो न कराज तो करे पचायो न के हैं जोर शेरे जलिया जो पचायो न के हैं जोर शेरे जलिया जो अबू जहल खा कुछ तो बचपन लिया जो चेहरे तो रौनक मोहन बाबा पचायो न के हैं जोर शेरे जलिया जो अबू जहल खा कुछ तो बचपन लिया जो जवानी अली जी थोरी मां बुधाया कहानी अली जी मां सदको चाचा साईं हालांकि मुझे इतनी हैसियत ही ना जितनी दाद ही तो आयो था तानी जुत जगह करा मासा इमाम हुसैन जसन रो मदा खान दुआ फरमाए तो बड़ो शेर पढ़ा से पाक मोहम्मद मुस्तफा गयो ने मेराज से लेकिन नथा गला बाबा गयो ने मेराज सरकार तो फरमाए जने सरकार सफर करे मोटी आयो तो साहब मुझे साईं जो हाल सफर जो तारुफ को करायो तो सफर किए कयो हाय 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 सफर तो बुधाए त की कर सरकार मोहम्मद मुस्तफा हिंजे पासे ॾिसी छा फरमायो घणी घणी देर वेठो सुमां पर तो मिलाए जतरा बुजुर्ग बैठा हो साईं सरकार तो फरमाए घणी घणी देर वेठो सुमां पर तो मिलाए जंहिंजो को मिसाल ना है सो किया गला हाय 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 आवाज रो
सेठ आहे तुम्हारा खामोश है अर्ज तो क्या मेराज पे हैदर की अगर जात न होती तालिब की मतलूब से मुलाकात न हो तालिब की मतलूब से मुलाकात न होती अर्ज तो क्या खालिक की ज़बान बनते नगर हैदरे करार हो जाती मुलाकात मगर बात न हो हाय हाय आवाज रोज है मौला ताकि आवाज रखे जिंदा और सलामत रहो। अच्छा जितना बुजुर्ग बैठा हो लतीफ सरकार साहब फरमाए तो जो है बाबा लतीफ सरकार फरमायो था ये धरात जी हलियो सूर्य हो सोभारो लतीफ तो बड़ा बात भाई था ये धरात जी हलियो सूर्य हो सोभारो सोचाई तो हूंदो को उते ॻाल्हाइण वारो हाय हाय सोचाई तो हूंदो को उते ॻाल्हाइण वारो अर्ज़ तो क्या भिट जो घोट लतीफ चए लथुस मोजारो जॾहिं आयुस हथ हबीब जो आवाज रो साईं तने ताज न करस तो करे पाक मोहम्मद मुस्तफा फरमायो घणी देर इसरो तो याद है ना बाबा घणी देर वेठो सुमा पर्दो मिलाए जंहिंजो को मिसाल न है सो की अगर आए खालिक जेका गाल कई हुई मूसा सा हुई सारी ज़बानी अली जी थोड़ी मां बुधाया कहानी अली जी कहानी अली जी थोड़ी मां बुधाया कहानी अली जी कहानी अली जी नारा हैदरी और नबी खां बाद मुरसल जा तो जो है बाबा रुखता जाले फिराई तो मोड़े हालो तो बाबा आए पेरी सेंटर में वजा तो न कोन न ता के समझणो पढ़ा पूरे कसीदा कुछ पढ़ा ता नी मर्जी हो जे तो पढ़ा से नबी खां बाद मुरसल जा बण्या पगदार पांजे मो किंत समझो हो साईं नबी खां बाद मुरसल जा एकड़ो कसीदा मुजी मर्जी सा बुधो बाबा हां साईं नबी खां बाद मुरसल जा बण्या पगदार पांजे मो नबी खां बाद मुरसल जा बण्या पगदार पांजे मो किथा सुधरे भला रैयत बण्या सरदार पांजे किथा सुधरे भला रैयत बण्या सरदार मां सदगुरु साईं वॾी महिरबानी ता मूंसां गॾु सवार आयो बस्ती ते साईं हां हिते बड़िया वेठा अथव पंहिंजे में दाद नथा ॾियनि किथा सुधरे भला रैयत बण्या सरदार पंहिंजे मुंहुं सुञाणे कोन हैदर खे हलियो हज करण हाफ़िज़ हाय 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 थोरो तो जागो साईं थोरो तो जागो हर मिजाज जा माण्हू वेठा आहिनि साईं कुझु मिजाज तव्हांजे लाइ मां जोड़िया साईं सुञाणे कोन हैदर खे हलियो हज करण हाफ़िज़ ॾिसी तंहिंखे
खिले पई काबे जी दीवार पाजे आहा आहा जिंदाबाद जिंदाबाद देखे खिले पई काबे जी दीवार पाजे लार सही खड़ो नाला भला छाले जिते वसणो आहे उनखे हाय 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 जेको थोड़ा सा बतू जे दुश्मन ते लानत कदा होए गाना बाबा भला छाले जिते वसणो आहे उनखे उते पहुची वने लानत सदी वसकार पाजे आवाज रोशन आवाज अकेलो दना सदाई जंग मां भजंदे नजर आयो वडो साहब हाय 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 सदाई ताने समझण में सलाम साईं मौला जी खुशी आण चेहरे ते रोना भोजे बाबा सदाई जंग मां भजंदे नजर आयो वडो साहब मगर मगर पाड़े में फिरंदो हो खणी तलवार पाजे हाय जियो जियो बकर साईं ताले सामने सलाम साईं पाड़े में फिरंदो हो खणी तलवार खड़ी तलवार पाजे मोगा मेरी याद थी भैया ये शेर पढ़ दो ना या मां लेकिन ताज मोगा ते दिसी पढ़ा दो सही ताज मर्जी आए तो मां पढ़ा सही पांजे मुंह ज़हन में रखो तो मां शेर तो पढ़ा ताज मांगे अली जे दुश्मनन जे घर हलाली की अथन पैदा जागो रानी की मोहब्बत में सही अली जे दुश्मनन जे घर हलाली की अथन पैदा मुनकिर तबलीग ते बाहर बचाई बार पाजे मुनकिर तबलीग ते बाहर माहौल जुड़ी हो ना साईं हाणे मैसेज हो जाए बिना परन जे उडाइण हुसैन जाने थो मौला हुसैन बादशाह जो कसीदो मौले मालिक बड़ी इज्जत अता कई मौला जी बेन मदा खानन को पढ़ियो लेकिन कपड़ा जेका हुदान पूरा बन के सही था बिना इमाम हुसैन की आमद में आया हो ना साईं बिना पर जे उडाइण हुसैन जाने थो इमाम हुसैन बादशाह वडो गजबान इमाम का बिनो यकीन झोली पुर कंदो बादशाह बिना बिना पर जे उडाइण हुसैन जाने थो बिना पर जे उडाइण हुसैन जाने थो लिखियो जे नाहे लिखाइण हुसैन जाने लिखियो जे नाहे लिखाइण हुसैन जाने थो लिखियो जे नाहे लिखाइण हुसैन जाने थो एॾो प्यारी मोहम्मद सां ॿुधो त शेर तव्हांजी नज़र थो कयां सही करी में करब बला जे करम ते गौर त कर हुसैन जी करीबी तो पढ़ा साईं करी में करब बला जे करम ते गौर त कर करी में करब बला जे करम ते गौर त कर नारीअ खे नूर बणाइण हुसैन जाने
हाय 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 अब बात रोज नारी के नूर बनाण हुसैन जाने थो नारी के नूर बनाण हुसैन जाने थो इमाम हुसैन जी एहसान बादशाह जो अज असा की खबर थी पे जो सामू मुझी भेण बैठी है मां बैठी है यही असाई रिश्तन की पहचान इमाम हुसैन कराई इमाम हुसैन बादशाह अज जो संदन के नाज तो मेरे मौलवी मस्जिद जो कख बन बैठो हुसैन सर न दिया तो नमाज गाना पढ़िया यही है बाबा साईं इमाम हुसैन जो सदके खुदा जो नालो आ तने ताज नौकर अर्ज कर तो चाहे अली जे लाल जो सजदो आके बरिया जी बका के लफ्ज का खरीदार होता है अली जे लाल जो सजदो आके बरिया जी बका तुम्हारी छोन पड़ा खुदा खुदाई बचाएण हुसैन जाने खुदा खुदाई बचाएण हुसैन जाने थो इमाम हुसैन की मोहब्बत में ताज अखी में जो गोड़ो के कौन गोड़ो जागो था चले घर में मिसरो कायना जी में जो तो पढ़ा थोड़ी तवज्जो ना बताओ इमाम हुसैन की मोहब्बत में असा के अखी में जो गोड़ो के उन गोड़े की फजीलत तो पढ़ा ने शेर में गमे हुसैन जे गोड़हण ते कधे गौर त कर गमे हुसैन जे गोड़हण ते कधे गौर त कर जन्नत अखिन मदियारण हुसैन जाने हाय हाय जन्नत अखिन मदियारण हुसैन जाने थो सरकार जॉन बादशाह जानो था रंगकारो घुघरा लवार चपथुला लेकिन हुसैन के पास ना है थोड़ी तवज्जो बताई नहीं ना हुसैन के पास के फौजी अशकिया में के सिपाही जो जॉन तख्त साजे पास है हाय 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 इमाम हुसैन ने नौकर की फजीलत तो पढ़ा थी तख्त साजे पास है तहां जे पास 72 हुसैन जे पास 72 असा जे पास 9 लाख असा जे पास 9 लाख जदे बार बार यो तानो देने इस तो हुसैन जे पास 72 हुसैन जे पास 72 इमाम हुसैन जो नौकर सरकार जॉन बादशाह है जे पास दिसी छा तो फरमाए हुक्म दई गाजी दिलावर रखे बस सरे मैदान हुक्म दई गाजी दिलावर रखे बस सरे मैदान धरती आसमान मिलाएण हुसैन धरती आसमान मिलाएण हुसैन जाने थो धरती आसमान मिलाएण हुसैन जाने थो पर मोहम्मद वाले मोहम्मद सल्लल्लाहु